जे तमाम सुहिणे ऐं ख़ूबसूरत फ़नकार अलन फ़क़ीर जे अॼु वफ़ात जो ॾींहुं आहे, जंहिं ते असां हुन जे क़बर ते फ़ातिहा पढ़ण जे लाइ हाज़िर थिया आहियूं। हुन जे ॾियारे खे ख़ूबसूरत नमूने सरकार खे मल्हाइणु खपे हा, कल्चर डिपार्टमेंट खे, सिंध यूनिवर्सिटीअ खे, सिंधालाजीअ खे, पर हुनखे विसारियो वियो आहे। असांजी संगत सॼी गॾिजी चयो त अलन फ़क़ीर साईं ते फ़ातिहा पढ़ूं, हुनखे यादि कयूं, हुन अलाह जे नाले जूं ख़ूबसूरत नमूने सदाऊं बुलंद कयूं हुयूं। उन सदके अलाह हुन जे दर्जनि खे बुलंद करे हुन जे क़बर ते रहमतूं वसाए। असां दुआ ॾियण लाइ हाज़िर थिया आहियूं ऐं हर वक़्तु दुआ घुरायूं त इहे अलाह जे नाले खे बुलंद करण वारा जेके बि आहिनि उहे सदाईं बुलंद हुजनि, ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। गवाह आहे त फ़नकार हमेशह अमन ऐं मुहबत जो सफ़ीर रहियो आहे ऐं उन अमन ऐं मुहबत जे दर्स ॾियण में जेको अलन फ़क़ीर मरहूम जो किरदारु रहियो आहे उहो कंहिंखां बि ॻुझो कोन्हे को। अॼु संदसि 21 वर्सी आहे ऐं हुन अज़ीम आर्टिस्ट जे हिन अङण ते, हुन जी मज़ार ते असां सभई सिंध यूनिवर्सिटी जा दोस्त, छो जो उहो असांजो मुलाज़िम हुयो, असां सेवा जे पारां संदसि वर्सी मल्हाए रहिया आहियूं। हिन हेॾे वॾे आर्टिस्ट जंहिं पाकिस्तान जी लेवल छा पर दुनिया जी लेवल ते सिंध खे मुतारफ़ करायो, सिंध जे नाले खे मुतारफ़ करायो, पाकिस्तान जे नाले खे मुतारफ़ करायो। असांखे अफ़सोस आहे त कल्चरल डिपार्टमेंट हेॾे वॾे दुनिया जे लेवल जे आर्टिस्ट खे अॼु वर्सी मल्हाइणु खपे हा, जंहिंखे विसारियो वियो आहे, जंहिंजी मज़म्मत बि कजे थी। ऐं असांजी कोशिशि सदाईं इहा रही आहे त जहिड़े पैमाने ते असां पंहिंजे पारां पंहिंजी सेवा जे पारां संदसि वर्सियूं मल्हायूं, अॻु में बि आहिनि ऐं अॼु बि उन ई सिलसिले में हाज़िर थिया आहियूं। ऐं असांजी कोशिशि इहा ई सदाईं रही आहे त असां आर्टिस्टनि जेके असांजा महान आर्टिस्ट आहिनि उन्हनि जी सदाईं पज़ीराई कयूं, छो जो इहे अमन जा सफ़ीर आहिनि। संदन दर्स ई अमन ऐं मुहबत जो आहे। ऐं संदसि लाइ दुआ घुरायूं त अलाह साईं पाक खेसि जन्नत में जायूं ॾे ऐं संदसि अहलो अयाल खे सदाईं ख़ुशि खुरम रखे। अलन फ़क़ीर हिकिड़ो सिंध जो तमामु वॾो सूफ़ी फ़क़ीर हुयो। हुनजो वास्तो सिंध यूनिवर्सिटी सां हुयो ऐं सिंध यूनिवर्सिटी जो मुलाज़िम हुयो। अॼु उनजे करे सेवा तरफ़ां हुनजी जेका अॼु वर्सी 21 मल्हाई वई आहे, गुलनि जी चादर चाढ़ी वई आहे। अॼु कोई प्रोग्राम जॾहिं त सकाफ़त खाते खे ऐं सिंध यूनिवर्सिटी खे कराइणु खपे हा। ऐं असांजो अलन फ़क़ीर जंहिं सिंध जे सकाफ़त अजर खे मुतारिफ़ करायो ऐं हिकिड़ो निराले अंदाज़ जो हिकिड़ो फ़नकार हुयो, जंहिं शेख हयात जा केतिरा ई कलाम टिड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल ऐं असांजे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जी वायूं केतिरियूं ॻायूं, ॿोली मुंहिंजी ॿांभियाणी, ऐं उनखां सवाइ क़ौमी नगमा बि ॻाया त दुनिया के एक सागर में। हे असांजे मुल्क जे नाले ते अहिड़ा ई ख़ूबसूरत हुन गीत ॻाया मोहम्मद अली शैकी सां गॾु, मेहुड़े मेहार तुंहिंजूं ॿेले में, ऐं उनखां सवाइ हुमा हुमा कर भैया। PTV जो तमामु वॾो हिकिड़ो फ़नकार हुयो ऐं केतिरनि ई कमर्शियल में, केतिरनि ई एडवर्टाइज़ में अलन फ़क़ीर जा गाना उन में हूंदा हुआ, गीत हूंदा हुआ। ऐं अॼु असां सॼी सिंध खे हुन ते नाज़ आहे। अयाज़ जे हिन शेर वांगुरु त तुंहिंजो मूंखे की न मञींदे, मूंखे का मयार न मूं ते का मयार न, आउं सुभाणे कान लिखां पियो, जेको नेठि त अचिणो आहे मूं ते मेलो मचणो आहे। सो अहिड़े नमूने सां हिन जा जेसीं गीत हूंदा तेसिताणी अलन फ़क़ीर जेरो रहंदो। जा हुई जेरी विरचे न वेठी। बाबा साईं जे हवाले सां अॼु इन जी 21 वर्सी आहे। उन जे हवाले सां अॼु सभु असीं संदसि हुन जे हाते में संदसि खे भेटा पेश करणु आया आहियूं त ऐं इहो शाह साहिब जे शहर में पंहिंजे सॼी हुन जी ज़िंदगी समाइजी थी वञे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजो अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान, कोने कन सलाम अची आगरो उनजे। अॼु उहा ई वजह आहे त जिन अलाह जी वहदानियत खे, जिन अलाह जे तसव्वुफ़ खे न विसारियो, अॼु उहे किरदार, उहे शख़्सियतूं 21 साल गुज़रण बावजूद बि सिंध जे, पाकिस्तान जे दिलनि जी धड़कण बढ़ियल आहिनि ऐं उहे अॼु बि सिंधी अवाम उनखे यादि करे थो। ऐं इहा ई वजह आहे त अॼु सभु उन ते असीं सभु बाबा साईं खे यादि करणा आहिनि, पर न सुरी आहे जूं त कल्चर डिपार्टमेंट जे कननि ते न सुरी आहे, जिन जो असुलु कमु आहे, जिन पंहिंजे असुलु एसेट्स खे विसारे छॾियो आहे। बाबा साईं सॼी ॼमार पंहिंजे फ़न खे ॾिनी, पंहिंजे कल्चर खे ॾिनी, पंहिंजे सिंध खे ॾिनी, पंहिंजे पाकिस्तान खे ॾिनी। त छा अॼु उनजे कल्चर डिपार्टमेंट जी ज़िमेदारी नथी थिए त उनजे हवाले सां को अहिड़ी का तक़रीब मुनक़िद कनि या उनजे हवाले सां को बयान मुनक़िद कनि, का अला क़यादत अची उनजे मज़ार ते चादर चाढ़े उनखे यादि कनि। पर अफ़सोस अचणो थो पए उनजे तरफ़ां को बि नुमाइंदो न हेसि ताणी पुॻो आहे, न आयो आहे। बहरहाल असां जी जेका सहाफ़ी दोस्त आहिनि या पंहिंजो जेके असांजा जेके फ़नकार तंज़ीम आहिनि या सेवा जी जेका असांजी सिंध यूनिवर्सिटी जी जेका तंज़ीम आहे उहा उनजे हाथे में आई आहे ऐं उनजे भेटा पेश कई आहे। असां सेवा तंज़ीम मुलाज़िम जे तरफ़ां जेके अॼु प्रोग्राम मल्हायूं पिया, सूफ़ी फ़क़ीर अलन फ़क़ीर जेको असांजे सिंध जी ऐं मुर्शिद लतीफ़ जे वायुनि जी नुमाइंदगी कई आहे, जेके दुनिया में मशहूरु हो। ऐं अलन फ़क़ीर जी वायूं गीत सभु मशहूरु आहिनि, पर हुनजी झूंगार हेॾी हूंदी जे झूंगार कननि ते पवंदी त दिलि झुमी पवंदी। असांखे ॾुखु आहे उनजो त जेको कल्चर डिपार्टमेंट आहे
पहिरियों डिपार्टमेंट भी पहिरें जॾहिं अल्हड़ फ़क़ीर साहब जी वरसी हुई उहा बि हिननि खे जूं ई कान चुरी हुई। जॾहिं सुबुह जे टाइम ते असां अख़बार पढ़ी त अफ़सोस सां लिखियलु हो त अॼु अल्हड़ फ़क़ीर जी वरसी को बि कोन थो मल्हाए। उन में इमदाद अली खोसो, मोहम्मद अली गांगरो, सिकंदर बुर्दी, असां पंहिंजी कोशिशुनि सां 12 बजे खां कोशिशि कई शाम ताईं हिकिड़ो भलोड़ प्रोग्राम कयो। तंहिंमें असांजो डॉक्टर भूरो राजकुमार बि असां सां गॾु हुया। अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ कल्चर डिपार्टमेंट आहे किथे अहिड़े भलोड़ फ़नकार ऐं असांजे सिंध जी नुमाइंदगी, पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदड़ उन्हनि खे यादि कोन था कनि, पर हिननि खे असां हाणे उहे लफ़्ज़ कोन था चऊं। सुपत भरिया सुप्रीं कुपत की न करियो, थोरे घणे ॾींहं माण्हू उन्हनि मरियो तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिरायो जहान में। जीअं त अॼु अल्हड़ फ़क़ीर जी वरसी जो ॾींहुं आहे ऐं इन ते अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु बि जेको आहे सकाफ़त खाते तरफ़ां या कंहिं बि या सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां को बि प्रोग्राम न रखियो वियो आहे, न ई उन्हनि लाइ गुलनि जी चादर चाढ़ण लाइ केरु हिते पहुतो आहे। आसा ज़िला जामशोरो फ़नकार तंज़ीम तरफ़ां पाकिस्तान नाले वारे कलाकार लतीफ़ जे वैरागी मोहतरम फ़क़ीर अल्हड़ फ़क़ीर साहिब जन जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे, गुलनि जी वर्खा करे चादर चाढ़ी आहे ऐं दुआ घुरी आहे, उन्हनि जी मग़फ़िरत लाइ कुल पढ़िया आहिनि, बख़्शिया आहिनि। ऐं असीं गुज़ारिश कंदासीं सकाफ़त खाते पाकिस्तान जे एॾे वॾे नाले खे विसारणु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। छा असीं एतिरा जेके पोइते पइजी विया आहियूं जो पंहिंजी शख़्सियतुनि खे अमर कलाकारनि खे विसारे छॾियूं, पोइ कहिड़ी उन्हनि मां तवक़ो कहिड़ी उमेदु रखी सघे थी। सिंध गवर्नमेंट खे कल्चर डिपार्टमेंट खे घुरिजे हा त अॼु अल्हड़ फ़क़ीर जी वरसी जे हवाले सां उन्हनि जी वरसी जे मुनासिबत सां वॾो प्रोग्राम हिते जामशोरे में थियणु खपे हा, जीअं जामशोरे जी आवाम खे ऐं जामशोरे वारनि खे अल्हड़ फ़क़ीर जे चाहींदड़नि खे इहा ख़बर पए त अल्हड़ फ़क़ीर जी वरसी जो अॼु ज़बरदस्त प्रोग्राम आहे, जिते सभु वैरागी अल्हड़ फ़क़ीर साहिब जी हाज़िरी बि ॾियनि हा, ड्यूटी बि ॾियनि हा, फ़नकार ॻाइनि हा, उनजे कलाम खे लतीफ़ जे कलाम खे ॻाइनि हा। दुनिया ताईं अल्हड़ फ़क़ीर जे जीअं वॾो नालो आहे ईअं ई पैगाम दुनिया ताईं वञे हा। पर अॼु असांखे अफ़सोस सां चवणो पए थो त कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां कोन मल्हाई वई आहे, आवाम जामशोरे जी आवाम तरफ़ां ऐं आसा ज़िला जामशोरे फ़नकारनि तरफ़ां फ़क़ीर ते दुआ घुरी वई आहे ऐं वरसी जो प्रोग्राम जेको आहे सो मल्हायो आहे। जीअं लतीफ़ साईं जी ॿोली असां अॼु आल सिंध संगीतकार आसा पारां अॼु असां अल्हड़ फ़क़ीर जी हाज़िरी भरे रहिया आहियूं। अॼु असां हाज़िरी आल सिंध संगीतकार पारां हाज़िरी भरे रहिया आहियूं। अल्हड़ फ़क़ीर जी हाज़िरी अॼु आहे। अॼु असांजे हिते पहुतासीं, हाज़िरी भरियोसीं, गुल विधासीं, चादर विधीसीं, पर हिते पहुतासीं अल्हड़ फ़क़ीर जे मज़ार ते को बि माना को सकाफ़ती का बि सहायता कान्हे। अल्हड़ फ़क़ीर विसारे छॾियो अथनि। अल्हड़ फ़क़ीर जो सॼी दुनिया में असांजे माना जो लतीफ़ साईं खे जेको आहे मुतारिफ़ करायो। अल्हड़ फ़क़ीर लतीफ़ साईं जे माना जेको वाइन जेको आहे उन्हनि में वॾो कमु कयो। हिनखे भेटा ॾियण लाइ माना अॼु जेका थकाफ़त का त ॿिए बि जेके इंतिज़ामिया पहुची हा त ॾाढी ख़ुशी थी आहे। असांखे ॾाढो अफ़सोस थियो आहे त हेॾे सिंध जे अज़ीम फ़नकार खे सभई विसारे वेही रहिया आहिनि। इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे।